पीटीआई बानी खां इंतकाम वठण जो कॾहिं सोचियो बि नाहे। मूंखे फ़र्क़ु नथो पवे त खेसि जेल में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। असां पंहिंजनि सियासी मुख़ालिफ़नि सां गॾु वेठासीं त जीअं मुल्क ॿीहर पटड़ी ते अची सघे। मुंहिंजी दिलि में परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ बि का शिकायत नाहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी मरीअ में नून लीगी सेनेटर जी पार्लिमानी पार्टीअ जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जे हर मनसूबे ते मुस्लिम लीग नून जो नालो लिखियलु आहे। जंगला बस चवंदड़ जंगला बस ठाहे अरबें रुपया खाई ग़ाइब थी विया। शाहिद खाकन अब्बासी बहितरीन इंसान आहे। हुन वॾी बहादुरीअ सां साणसि जेल काटी ऐं मसइला बि बर्दाश्त कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन यात्रा। वज़ीर आज़म सां शियान शहर में चीनी सूबे शांशी जे पार्टी सरबराह जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं चीन जे सूबे शांशी विच में ज़राअत, तवनाई ऐं मादनियात जे शोबनि में सहकार ते इत्तफ़ाक़। मुआहिदे खे हतमी शक्ल ॾियण लाइ वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी सरबराही में कमेटी क़ाइमु। वज़ीर आज़म जो चवणु आहे त चीन ऐं ख़ासि करे शांशी सूबे जे हुकूमत तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसनि जी बहितर हिफ़ाज़त कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन यात्रा। वज़ीर आज़म जो शियान शहर में चीन जे तारीख़ी विरसे टेराकोटा वॉरियर म्यूज़ियम जो दौरो। वज़ीर आज़म ऐं वफ़द खे तारीख़ी विरसे जे तहफ़्फ़ुज़, बहाली ऐं सियाहत बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म पारां चीन जे विरसे जी ख़ूबसूरती ऐं हुनर जी वाखाण। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ यादगारनि जो बि जाइज़ो वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अज़ीम क़ौमूं चीन जियां पंहिंजनि तारीख़ी विरसनि जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। चीनी हुकूमत तरफ़ां तारीख़ी विरसे जी हिफ़ाज़त करणु वाखाण जोॻो अमल आहे। असां पाकिस्तान में बि अहिड़नि तारीख़ी जॻहियुनि जी बहाली खां पोइ उन्हनि खे सियाहती जायुनि में तब्दील कंदासीं। गाज़ा जी सूरतहाल ते इंतिहाई गणतीअ जोगी आहे। आलमी बिरादरी इसराइली ज़ुल्म बंदि कराइण में पंहिंजो किरदारु अदा करे। असांखे फ़लस्तीनियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ बीहणो पवंदो। गाज़ा में जेको थी रहियो आहे उन जो को बि तसवुरु नथो करे सघिजे। गाज़ा में हथें ख़ाली अवाम खे बर्बरियत जो निशानो बणाए पियो वञे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो तुर्की जे शहर इस्तंबुल में ॾेढ मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर्स जो दौरो। यूएन सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस सां मुलाक़ात। पाकिस्तान जा अमुन मिशन्स वधाइण ते इत्तफ़ाक़। दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल क़दमनि ते ख़यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में एंटी टेररिस्ट फोर्स जो यूनिट क़ाइमु करण जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई। मोहसिन नक़वी सीटीडी यूनिट जे हवाले सां पाकिस्तान जे तजुर्बनि, महारत ऐं प्रोफेशनल अप्रोच खां आगाह कयो। यूएन सीटीडी फोर्स यूनिट लाइ पाकिस्तान तरफ़ां मुआवनत जी आछ। घरू वज़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में हर अवल दस्ते जो किरदारु अदा कयो आहे। सीटीडी फोर्स लाइ हर मुमकिन सहकार कंदासीं। सिंध जे एक्साइज़ खाते जो टैक्स निज़ाम खे ऑनलाइन करण ऐं वन लिंक सां ॻंढण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमन जी सदारत हेठि एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते जो आला सतही इजलास। प्रीमियम नंबर प्लेट्स जी तयारी जे हवाले सां अॻु भराई ते ब्रीफिंग। टिनि मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ प्लाटिनम कैटेगरी में 10, गोल्ड कैटेगरी में 11, सिल्वर कैटेगरी में 10 प्रीमियम नंबर जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो। सीनियर वज़ीर तरफ़ां अख़्तियारनि खे प्रॉपर्टी, प्रोफेशनल ऐं ॿियनि टैक्सेस जा हदफ़ मुकमल करण जी हिदायत। हदफ़ हासिल करण में बहितर कारकर्दगी न ॾेखारण ते एक्साइज़ खाते जे 82 ऑफिसरनि खे नोटिस जारी। ड्यूटी में कोताही कंदड़ मुलाज़िमनि जी मुअतली समेत ॿियनि कार्रवाइनि जी बि हिदायत। शहजील इनाम मेमन जो चवणु आहे त टैक्स निज़ाम सवलो बणाइण लाइ ऑनलाइन अदायगी जो सिस्टम शुरू कयो वञे। अण रजिस्टर्ड ऐं निजी गाॾियुनि ते सरकारी नंबर प्लेट लॻाइण ॾोह आहे। जाली नंबर प्लेट लॻाइण वारे ॾोह खे नाक़ाबिले ज़मानत करार ॾियण ऐं घटि में घटि 1 साल जे क़ैद जी सज़ा लाइ क़ानून साज़ी कई वेंदी।
ICC T20 वर्ल्ड कप में सुभाणे अहम तरीन मैच में रिवायती हरीफ पाकिस्तान ऐं भारत मुहारो अटकाईंदा। न्यूयॉर्क में थींदड़ अहम दंगल में कामयाबी लाइ ॿई टीमूं पुरस्म। ॿिन्ही टीमुनि जा मदाह मैच जो बेसब्री सां इंतज़ार करण लॻा।